पाणीकोट ऐं पुछड़ी ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहुं RD 157 खां निकितल पैदल लॉन्ग मार्च मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि खां थींदो चूहट जमाली पहुची वियो आहे। शाहबंद जे साहिली पट्टी जे इलाइक़े UC जान मोहम्मद जत ऐं UC दौलतपुर जे आबादगारनि पारां माचकी शाख में मुसलसिल पाणी जी खोट, शाखनि जी घाटी न कराइण ऐं पुछड़ियुनि ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहुं RD 157 खां निकितल पैदल लॉन्ग मार्च चूहट जमाली शहर पहुची वियो आहे। राजवाणी इतिहाद जे अॻवाननि अमीर बख्श जत, जावेद सोलंकी, परवेज़ शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितल पैदल लॉन्ग मार्च में हारियनि, ज़िमेदारनि ऐं आबादगारनि पारां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी वॾे अंग में शिरकत कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आपाशी खाते जा अमलदार माचकी शाख जो गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां हथरादू पाणी बंदि करे आबादगारनि ऐं हारियनि जो मुआशी क़त्लेआम करे रहिया आहिनि। हिननि चयो त शाख जी घाटी न थियण करे पुछड़ी ताईं पाणी नथो पहुचे, जंहिं सबबि पुछड़ी जे आबादगारनि ऐं हारियनि जूं ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, जॾहिं त दाहण बावजूदि केर बि नोटिस वठण लाइ तयारु नाहे। हिननि चयो त पाणी न हुजण करे इंसानज़ात समेत जानवर बि उञ मरी रहिया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा तौड़े आला अख़्तियारियूं अघूर निंड सुतल आहिनि।